पखी सूंहं जी अलामत हूंदा आहिनि। घणे क़दुरु नंढनि ॿारनि खे पखियुनि सां घणो प्यार हूंदो आहे। तव्हां केतिरनि ई पखियुनि बाबति इंतिहाई अजीब अजीब ॾंद कथाऊं त ज़रूर ॿुधियूं हूंदियूं, जिन बाबति कुझु चई त नथो सघिजे, पर उहे ॾंद कथाऊं सोचण ते ज़रूर मजबूर कंदियूं आहिनि। मिसाल तौर चिबिरे पखीअ बाबति चयो वेंदो आहे त सभिनी पखियुनि जी साणस दुश्मनी आहे, जंहिंजे करे सभु जो सभु पखी उनखे जिथे बि ॾिसंदा आहिनि त खेसि मारे छॾींदा आहिनि। इहो ई सबबु आहे त चिबिरो ॾींहं जो निकिरण बदिरां लिकल रहंदो आहे, जॾहिं त राति जो गुज़र सफ़र लाइ चोरी चोरी निकिरंदो आहे। अहिड़ी ई रीति राति जे वक़्तु ॿोलियूं कंदड़ टीटीहर बाबति हिकु जग मशहूर किसो आहे त पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं रस्ते तां गुज़रना हुया। साईं जन जी ज़ियारत लाइ सभु पखी गॾु थिया। टीटीहर पखियुनि खे इहो चई सुम्ही रही त जंहिं वक़्तु साईं जन रस्ते तां गुज़रनि त मूंखे निंड मां उथारियो वञे। जंहिं वक़्तु टीटीहर जी अखि खुली त साईं जन रस्ते तां गुज़री चुका हुआ ऐं उन ॾींहं खां टीटीहर राति जो निंड करण बदिरां ॿोलियूं कंदी उॾरंदी रहंदी आहे। इहे त हुया टीटीहर ऐं चिबिरो पखी, पर छा तव्हां खे ख़बर आहे त दुनिया में हिकु अहिड़ो पखी बि मौजूदु आहे जंहिंखे ज़ख़्मी सीने वारो पखी या ब्लीडिंग हार्ट पिगियन चयो वेंदो आहे। इन पखीअ जे सीने ते मौजूदु ॻाढ़ो निशान वहंदड़ रत जियां महसूस थींदो आहे। इन्हनि पखियुनि खे सीने ते ज़ख़्म वारो इहो हिसो ऐं इंतिहाई ख़ूबसूरत रंग विरसे में मिलियल हूंदो आहे। पंहिंजो नसुल वधाइण लाइ इन नसुल जो नर पंहिंजी मादीअ जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाईंदो आहे। इन दौरान मादी पखीअ जी छातीअ वारो हंधु बि फहिलियल हूंदो आहे ऐं इहो ॻाढ़े रंग वारो हिसो इन पखीअ खे वधीक ख़ूबसूरत बणाईंदो आहे। हक़ीक़त में इन पखीअ खे को ज़ख़्म नाहे हूंदो, न ई खांसि का रत वहंदी आहे, पर इन जे रत जहिड़े इन निशान जे करे खेसि वहंदड़ रत वारो पखी चयो वञे थो।